नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खाई खां ख़बर ॾींदा हलूं त खाई शहर में जश्न आज़ादी जे ॾियारे जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो अवामी न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन मरी पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, जेको सो जश्न आज़ादी जेको ॾिहाड़ो आहे उहे सॼे मुल्क जीअं अॼु खाई में जेको सो भरपूर नमूने मल्हायो पियो वञे। हिते जेको सो आहे मुख़्तलिफ़ दुकानदार जेके आहिनि उन्हनि पारां जेको सो ॿारनि जे लाइ बेज झंडा ऐं मुख़्तलिफ़ जेके क़ौमी झंडे जे रंग सां जेके सजायल शयूं आहिनि उहे हिते लॻायूं आहिनि, उहे स्टॉल लॻाया विया आहिनि। हिते जेके मौजूदु दुकानदार आहिनि ऐं जेके ख़रीदार आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। ताज ही ॿिया ॿारनि लाइ जेके सजाया आहिनि, जेके बि ॿारनि जे दिलि खे वणंदा शइ चवंदा उहे वठी ॾिबा। जश्न आज़ादी जो फर्स्ट क्लास नमूने सां मल्हाईंदासीं। इंतज़ाम कया आहिनि छा? हीउ मुल्क असांजे वॾनि जी क़ुर्बानी जे नतीजे में असांखे मिलियो। असांजे वॾनि तमामु घणियूं क़ुर्बानी ॾेई 14 अगस्त 1947 ते हीउ मुल्क दुनिया जे तख़्ते ते निर्वार थियो। इहो आज़ादी असांखे तोहफ़तनि त मिली आहे, पर इन लाइ असांजे वॾनि वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। ऐं अॼु बि हीउ मुल्क असांखां उन जेका आज़ादी जी क़ीमत आहे उहो घुरी रहियो आहे। असांखे घुरिजे त असां पंहिंजी आज़ादी जो ॾियारो एतिरे जोश ऐं जज़्बे सां मल्हायूं त दुश्मननि जी जेके ॾंद आहिनि उहे असीं खटा करे सघूं। उन्हनि खे ख़बर पए त अॼु बि जेका असांजी ईंदड़ नसल आहे उन में उहो जोश जज़्बो ऐं वलवलो मौजूदु आहे जे असां हिननि क़ौम खे लुलकारियो त अॼु बि हीउ 1947 जी जीअं हिकु दीवार थी बीहंदी ऐं असांखे माना असांजा ॾंद खटा करे छॾंदी। लिहाज़ा असां हीउ जेको ॾियारो 14 अगस्त जो मल्हाईंदा आहियूं, 14 अगस्त 1947 जी यादि में मल्हायूं था ऐं आज़ादी खे असीं भरपूर तरीक़े सां सेलिब्रेट कयूं था। असीं पंहिंजे ॿारनि खे हीअ जेके झंडा आहिनि, बैजिस वग़ैरह वठी ॾियूं था, क़ौमी परचम वठी ॾियूं था ऐं जीअं इंशाअल्लाह 14 अगस्त ते असां ॿारनि सां गॾिजी रैलियूं बि कढंदासीं। शहर में पंहिंजे घरनि ते झंडा बि होस्टेड कंदासीं ऐं तमामु सुठे नमूने सां जोश ऐं जज़्बे सां इहो ॾियारो मल्हाईंदासीं ऐं दुश्मन खे ॿुधाईंदासीं त अव्हांजा जेके नापाक अज़ाइम आहिनि उहे असीं ख़ाक में मिलाईंदासीं। अॼु बि असां में उहो ई जज़्बो ऐं मौज़न आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद। उन्हनि लाइ असां जेके नंढियूं झंडियूं आहिनि घर खे डेकोर करण लाइ उहे झंडियूं वरितियूं आहिनि, बैजिस वग़ैरह ख़रीद कया आहिनि त जीअं ॿार पंहिंजे ऐं ॿियो ॿारनि जे जेके ड्रेसिस आहिनि उहे उन्हनि खे पाराए असां रैली में शरीक कंदासीं ऐं जेके झंडा आहिनि फ्लैग वग़ैरह मोटरसाइकिल ते लॻाइण लाइ उहे असां हितां 14 अगस्त 1947 यादि में असां हीअ 14 अगस्त मल्हाईंदा आहियूं जोश जज़्बे सां। ऐं असां दुकानदार आहियूं, तमामु जज़्बे सां ख़रीदारी असां वटि हले पई। तमामु माण्हुनि में वलो आहे ऐं कश्मीर जे बारे में असां तक़रीबन माण्हू जज़्बे सां आज़ादी जे हिसाब खां ॿारनि झंडा वरिता आहिनि, बेजिस वरिता आहिनि। स्कूल में प्रोग्राम थींदा पाण वटि। शाह लतीफ़ में वाइट पब्लिक स्कूल में प्रोग्राम थियण वारा आहिनि ऐं रैली बि दुकानदारी तमामु बहितरीनु नमूने सां हले पई। झंडा सेल थियनि पिया फर्स्ट क्लास नमूने सां। जज़्बो आहे, जोश आहे माण्हुनि में। हितां जे दुकानदारनि जूं ऐं ख़रीदारनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त जेको जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो आहे हू तमामु बहितरीनु जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहिनि। जॾहिं त ॿारड़ा आहिनि या वॾा आहिनि जेको सो पंहिंजे घरनि खे सजाइण लाइ, पंहिंजे दुकाननि खे स्कूलनि खे सजाइण लाइ झंडा ख़रीद करे लाइ आहिनि, बैजूं ख़रीद कया आहिनि। ऐं हितां जो जेको जोश ऐं जज़्बो आहे ॿारनि में तमामु वलवलो जेको सो आहे ॾिसण में अचे पियो। ऐं हिननि जो चवणु आहे त हीउ आज़ादी जो ॾिहाड़ो जेको हर साल जीअं हिन साल वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। कैमरामैन अज़हर मरी सां गॾु फिदा हुसैन मरी, अवामी न्यूज़ खाई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।